बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। अवाम में बेहद पज़ीर आई बात। जैकब न्यूज़ तमाम जल्द कराची में जदीद तर्ज जे डिजिटल स्टूडियो जो आगाज़ करण वञी रहियो आहे, जितां लाइव न्यूज़ समेत करंट अफेयर्स ऐं ॿियनि प्रोग्राम्स जो तमाम जल्द आगाज़ थींदो। प्रोग्राम्स में अवामी मसइलनि, सिंध जे कुंड कुड़च खां सियासी समाजी ख़बरूं ऐं हालात हाज़िरा जे प्रोग्राम्स ज़रिए अवां जी तर्जुमानी कंदे आला ऐवाननि ताईं वधीक सघारो आवाज़ पहुचाइबो। हिन शोबे सां चार रखंदड़ फीमेल न्यूज़कास्टर हेठि ॾिनल ईमेल एड्रेस jacobnewskhi@gmail.com ते पंहिंजी CV उमाणे जैकब न्यूज़ टीम जो हिसो बणिजी सघनि थियूं। छुल्ह में 9 ॾींहं अॻु बिजली जी तार वारे मामले तां गुंज ऐं नूनारी बिरादरी जे झेड़े में नीगर सईद अहमद भट्टी जे फौत थियण बाद झेड़े जो ॿियो ज़ख़्मी बि फौत। मड़ पहुचण ते इलाइक़े में छिकताण। नूनारी बिरादरी पारां गुंजा बिरादरी ख़िलाफ़ अताई डॉक्टर अहमद नूनारी जो लाश रखी धरणो। मछरियल माण्हुनि पारां जवाबदारनि जे घरनि में भंजड़ा, घर खे बाहि ॾेई छॾी। पुलिस पहुचण ते पुलिस मथां बि पथराव, चकरियूं, हवाई फायरिंग। SHO समेत 3 पुलिस एहलकार ज़ख़्मी। इन सिलसिले में राब्तो करण ते पुलिस तर्जुमान शम्स बेग ॾहर जो चवणु हो त केस जा 2 मुख्य जवाबदार अज़मत घुंजो ऐं मोहम्मद बख्श घुंजो कोयटा मां गिरफ़्तार कया विया आहिनि ऐं अहिड़ी ख़ातिरी फ़रियादी धुर खे बि कराई। पर इन बावजूद जवाबदारनि जे घरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं ऐं पुलिस मथां बि हमिलो कयो वियो। हमले में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वेंदो। छुल्ह जे दाया मोहल्ला में करंट लॻण सबबि 12 वरनि जो मासूम नीगर याहिया दायो फौत। नीगर खे करंट लॻो त वारिस खेसि फौरी तौर इस्पताल खणाए विया, जिते डॉक्टर पारां नीगर जे फौत थियण जी तस्दीक कई वई त वारिसनि में कोहराम मची वियो। जैकबाबाद जे मुख़्तलिफ़ रिहाइशी ऐं ॻच आबादी में तामीर थियल ख़ानगी मेडिकल सेंटर इलाइक़े वासियुनि लाइ अज़ाब बणियल। स्टेशन रोड ते क़ाइमु ख़ानगी सिटी मेडिकल सेंटर खे पार्किंग न हुअण सबबि रोड अक्सर बंदि रहण लॻो। स्टेशन ॾांहुं वेंदड़ मुसाफ़िर बि अक्सर रोड बंदि हुअण सबबि सख़्तु परेशान रहण लॻा। मेडिकल सेंटर भरिसां रहंदड़ दुखियाउनि खे मुंहुं ॾियण लॻा। हिकु पासे लतीफ़ मेडिकल सेंटर ऐं ॿिए पासे सिटी मेडिकल सेंटर सबबि रोड ते अक्सर रश रहण लॻी। स्कूल ऑफिस ऐं ॿियनि कमनि सां गी वेंदड़ रिहाइशी सख़्तु ट्रैफ़िक जैम सबबि दुखियाउनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इलाइक़े वासियुनि इंतिज़ामिया खां घुर कई आहे त मेडिकल सेंटर्स खे पाबंद बणायो वञे त हू पंहिंजी पार्किंग क़ाइमु कनि त जीअं शहरियुनि खे ॾुखियाइयूं पेश न अचनि। ॿी सूरत में इंतिज़ामिया ख़िलाफ़ अदालत में पेटिशन दाख़िल कई वेंदी। मुबारकपुर वेझो ॻोठ आरिफ़ाबाद में मस्तोई बिरादरी जी 2 धुरियुनि में प्लाट जे मामले तां झेड़ो। 2 औरतुनि समेत 11 ॼणा ज़ख़्मी। झेड़े दौरान लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि 2 धुरियुनि जा गुलहसन मस्तोई, दाऊद मस्तोई, अमीर बख्श, दादन, मोहम्मद शरीफ, सलीम, अली बख्श मस्तोई, मोहम्मद अली मस्तोई ऐं 2 औरतूं ज़ख़्मी थियूं। हद जी पुलिस ज़ख़्मियुनि खे लेटर ॾेई इलाज लाइ जैकबाबाद रवानो करे छॾियो। गड़ियसन वेझो बारड़ो रिक्शा मां किरी सख़्तु ज़ख़्मी, ॻणती जोगी हालत में इस्पताल मुंतकिल। गड़ियसन ठुल रोड ते थाणे भरिसां ॿारनि खे स्कूल खणी वेंदड़ रिक्शा मां गड़ियसन वासी अयाज़ अहमद जमाली जो 6 वरनि जो नीगर अदील किरी पियो ऐं रिक्शा जे हेठियां अची सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे वारिस तालका इस्पताल खणाए विया, जितां खेसि ॻणती जोगी हालत में लाड़काणे मुंतकिल कयो वियो आहे। दोदापुर पुलिस जी कार्रवाई। बिटे क़त्ल में घुर्बल जवाबदार अनवर बिरोही गिरफ़्तार। SHO दोदापुर मोहम्मद हसन मलिक मूजिब ॻुझे इतला ते कार्रवाई कंदे कुझु साल अॻु कारे इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। बलोचिस्तान में हब भरिसां विंदर वेझो आदमखंड ते सूज़की ऐं ट्रक में टक्कर, 2 ॼणा फौत। पुलिस मूजिब रोड हादसे में फौत थींदड़नि जा लाश सिविल अस्पताल विंदर मुंतकिल कया विया आहिनि। संदन सुञाणप सईद ख़ान ऐं सिकंदर जे नाले सां थी आहे, जंहिंजो तालुक़ बाजोड़ एजेंसी सां ॿुधायो पियो वञे। गुज़िरियल ॾींहुं गाहे जा पुलिस हथां मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल सिद्दीक़ जलबाणी जे वारिसनि पारां पुलिस ख़िलाफ़ जलबाणी लाड़े वटि सखर लाड़काणो रोड ते धरणो। टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। 3 कलाकनि बाद अली नवाज़ जलबाणी पारां ख़ातिरी कराइण बाद एहतजाज ख़त्म कयो वियो। पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल सिद्दीक़ जलबाणी जे पीउ अल्लाह बख्श जलबाणी सहाफ़े नाॾो दाहींदे चयो त पुलिस पुट खे बेगुनाह कूड़ो पुलिस मुक़ाबलो ॼाणाए मारियो आहे। असांजी घांगरा बिरादरी सां दुश्मनी आहे, जंहिं तां पुलिस दुश्मननि खां पैसा वठी खेसि क़त्ल कयो ऐं ॿिए पुट खे गुम करे छॾियो आहे, जंहिंखे ज़ाहिर कयो वञे ऐं बेॾोह क़त्ल कयल सिद्दीक़ जलबाणी जे क़त्ल में मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। तहरीकी जी गुलाबशाह कॉलोनी मां हथियारबंदनि हथां मुबैना तौर नारी अगवा। संदसि अमर जो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। मुबैना तौर अगवा थियल नारी जी अमर सिकी लधी सहाफ़े नाॾो दाहींदे चयो त न्याणी रुख़साना खे नज़ीर कानड़ो ऐं शकील कानड़ो विकिरो करण लाइ हथियारनि जे ज़ोर ते अगवा कयो आहे। पुलिस फ़रियाद वठण लाइ तयारु न आहे। जवाबदार मुंहिंजी न्याणी खे पैसे एवज़ विकिरो करे छॾींदा। SSP घोटकी खे अपील थी करियां त न्याणी खे बाज़ियाब करायो वञे। सखर पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो। 1 हफ़्ते अंदरि केतिराई ॾोहारी टंगू भंजराए चुका। गुज़िरियल राति में B सेक्शन पुलिस पारां मुबैना मुक़ाबले दौरान बदनाम ॾोहारी नेहाल उर्फ़ हाजी लखण खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे, जॾहिं त संदसि साथी फ़रार ॾेखारिया विया आहिनि। पुलिस जी दावा मूजिब ज़ख़्मी ॾोहारी खे TT पिस्तौल समेत गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिं मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते फुर ऐं चोरियुनि जा केस दाख़िल थियल आहिनि।
कंदकोट में बैटरी फाटण सबब मासूम नींगर जख्मी, अस्पताल दाखिल। ए सेक्शन थाने जी हदीदगाह पाड़े में घर जे अंदर बैटरी फाटी पई, जंहिंमें मासूम नींगर शहरियार बैलकानी सख्त जख्मी थी पियो, जंहिंखे कंदकोट अस्पताल दाखिल कयो वियो आहे। शिकारपुर शहर जे हाजी फतेह मोहम्मद बॉयज़ हाई स्कूल जे 253 शागिर्दनि मां 20 शागिर्दनि जी कोरोना रिपोर्ट हाकारी, स्कूल बंद। डेप्यूटी कमिश्नर शिकारपुर नवीदुर रहमान लाड़ेक मूजिब ज़िले इंतजामिया पारां हाजी फतेह मोहम्मद बॉयज़ हाई स्कूल में कोरोना वायरस जूं टेस्टूं करायूं वयूं, जिन मां 20 ॿारनि खे वायरस हुजण जी तस्दीक थी आहे, जिन खे संदनि घरनि में आइसोलेट करे स्कूल जी इमारत खे 3 ॾींहनि ताईं डिसइंफेक्टेड कयो वेंदो ऐं रिपोर्ट नाकारी अचण बाद स्कूल खोलियो वेंदो। काज़ी अहमद में टाउन कमेटी के मुलाजिमन पारां एसी एडमिनिस्ट्रेटर अब्दुल कदीर गुज्जर खिलाफ टाउन कमेटी अॻियां नबी बख्श खोसो, ज़ाहिद उन्नड़, सराय अल्लाह रखियो जतोई, याम जमशेद उन्नड़, नूर अहमद ॿियनि जी अॻवानी में कम छॾ हड़ताल करे अलामती बुख हड़ताल कई वई। मुलाजिमन जो चवणो त सॼी सिंध जे फायर ब्रिगेड अमले खे मिलंदड़ हॉलीडेज़ ऐं ओवरटाइम हितां जे फायर ब्रिगेड अमले खे नथो ॾिनो वञे। एडमिनिस्ट्रेटर खे लिखत में दरख़्वास्त ॾियण बावजूद मसला हल नथा थियनि, मुतालबा तस्लीम न थिया त एहतजाज वधीक डिघो कयो वेंदो। तहरीकी जे ॻोठ बागो भुट्टो वासी अब्दुल हफ़ीज़ भुट्टो जो एंग्रो भाण फैक्ट्री ख़िलाफ़ एहतजाज, ज़मीन ते पुलिस बिहारे कब्ज़ो करे ज़बरदस्ती कम कराइण जो इल्ज़ाम। ॻोठाणे मूजिब ज़मीन बाबति डीसी उस्मान अब्दुल्ला पारां स्टे मिलियल आहे, पर एंग्रो इंतज़ामिया पुलिस जी मदद सां ज़मीन ते कम शुरू कराए ॾिनो आहे। एहतजाज बाद हू कम बंदि करे फ़रार थी विया आहिनि। डीसी घोटकी ख़ानगी कंपनी जी अहिड़ी नाइंसाफ़ी ख़िलाफ़ नोटिस वठे मुंहुं सां इंसाफ़ कयो वञे। मीरपुर माथेलो पब्लिक हेल्थ ऐं टाउन कमेटी जी नाअहली सबब गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां सूमरा कॉलोनी जूं घिटियूं तलाउनि जो ॾेख ॾियण लॻियूं। टाउन कमेटी ऐं पब्लिक हेल्थ इंतज़ामिया गुम, रवासी सख़्त मुश्किलातनि जो शिकार, डीसी घोटकी खां नोटिस वठण जी घुर। कंदकोट में एसएसपी कश्मोर अमजद शेख पारां व्याज खोरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू, कश्मोर जा 2 व्याजी गिरफ़्तार, लॉकअप हवाले। व्याजिन वटि गिरवी रखियल हिंदू वापारियुनि जा काग़ज़ बि खेनि वापसि कराया विया। बिरिया रोड में माहे नूर जे शुरू थींदे ई सरकार जी आमद जे सिलसिले में शहर सिंगारजी वियो। तहरीक लबैक या रसूल अल्लाह ऐं ॿियनि मज़हबी जमातुनि पारां माहे नूर जे सिलसिले में इस्तक़बालिया रैली पिणु कढी वई। रैली जी अॻवानी सैयद हयात अली शाह, फ़कीर ग़ुलाम मोहम्मद कीरियो, सैयद वक़ार शाह, डॉक्टर यासिर अत्तारी, अरसलान मलिक, शाहिद राजपूत ऐं ॿियनि कई। ऐं मुबारकपुर जे झूने सियासतदान मरहूम हाजी ॼाम ख़ान खोसो जी रस्म कुल अदा कई वई। संदसि टीजे में दुआ में शहादातपुर खां आयल दरगाह अनवर अली शाह जे गादी नशीन गाज़ी इरफान अली शाह समेत मुअज़्ज़िज़ीन ऐं समय इलाइक़े वासियुनि शिरकत कई। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।